तो देर नादिर शाह पाड़े में कायम गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल नूराबाद में बुनियादी सहूलतुनि जी अणाट जंहिं करे शागिर्दनि खे सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। स्कूल में फर्नीचर, पीअण जे साफ़ पाणी, वॉशरूम जी सहूलत न हुजण सबबि शागिर्दनि खे सख़्त तकलीफ़ थी रही आहे। वधीक ॿुधाए रहियो आहे, वीडियो लिंक ते मौजूद आहे धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर मुज़फ़र अली बोज़दार। जी मुज़फ़र, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, तालीम खाते तरफां तो बेहतर तालीम सहूलतों फ्राहम करण जूं दावाऊं कयूं पियूं वञनि, पर ॿिए पासे हिन वक़्तु असीं नादर शाह मोहल्ले जे प्राइमरी स्कूल नूरियाबाद में मौजूद आहियूं। इन स्कूल में बुनियादी सहूलतनि जी खोट आहे। वॉशरूम, पीअण जो पाणी ऐं ॿियूं फर्नीचर समेत केतिरा ई मसइलनि जे वर चढ़ियल आहे। उन ई हवाले सां हिते स्कूल जे उस्तादनि जो इहो चवणु हो त हिन स्कूल में बुनियादी सहूलतनि जे खोट जे हवाले सां असां केतिरा ई भेरा तालीम खाते जे ऑफिसरनि खे लिखत में नोटिस करायो आहे, पर हिन वक़्त ताईं हिन स्कूल में बुनियादी सहूलतूं फ्राहम न कयूं वयूं आहिनि। फर्नीचर ऐं वॉशरूम ॿियूं सहूलतूं न हुजण जे करे अॻे हिन स्कूल में 200 खां 250 जेके त शागिर्द दाख़िल हुआ, पर उहे शागिर्द सहूलतूं न हुअण करे ॿियनि स्कूलनि ॾांहुं शिफ्ट थी विया आहिनि। ॿिए पासे शागिर्दनि जो बि इहो चवणु हो त फर्नीचर ऐं वॉशरूम जूं सहूलियत न हुअण करे असां जेको आहे त हिते सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि तालीम खाते जे आला ऑफिसरनि खां मुतालबो कयो आहे त नूरियाबाद प्राइमरी स्कूल में बुनियादी सहूलतनि जी खोट जो नोटिस वठी जेके मसइला आहिनि उहे हल कराया वञनि।